नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में सिंध हुकूमत जे लॉकडाउन जे ऐलान खां पोइ अॼु खिपरो में 22 ॾींहं बि लॉकडाउन जुज़वी तौर न रहियो। खिपरो जे मुख़्तलिफ़ बाज़ारूं जुज़वी तौर ते खुलियल रहियूं, जंहिंमें सांगड़ रोड, मीरपुर ख़ास रोड, CNG रोड जा दुकानूं जुज़वी तौर ते खुलियल रहियूं। जॾहिं त इंतिज़ामिया लॉकडाउन ते अमल न कराए सघी है। इंतिज़ामिया दुकानदारनि जे अॻियां बेवस बणियल नज़र आई है। दुकानदार थलनि जे अॻियां सुबुह खां वेठल आहिनि। जीअं शाम जो 5 थींदा आहिनि त इंतिज़ामिया निंड मां जागी पवंदी आहे। लॉकडाउन जी फॉर्मेलिटी पूरी करण जे लाइ 5 बजे सभु दुकान बंदि कराए शहरनि खे घर वञण जी हिदायत कंदा आहिनि। जॾहिं त कोरोना एमरजेंसी में अहिड़ो मामूल रोज़ जो रहियो त कोरोना फैलजण जो ख़दशो थी सघे थो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।